हिंद ऐं सिंध जे समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवत GFX चैनल ते भलीकार। उम्मीद त तव्हां सभु खैरियत सां हूंदा। जीअं त अॼु ग्रामर जा जेके क्लास आहिनि उन्हनि जी शुरूआति कई आहे। जेकॾहिं केरु हिन चैनल ते नओं आहे त हू डिस्क्रिप्शन में मूल लिंक ॾिना आहिनि सिंधी ग्रामर जा ऐं सिंधी लिटरेचर जा जेके लेक्चर हलिया हुआ उन्हनि जा। उन तां हू जेको आहे गुज़िरियल लेक्चर ॾिसी करे फ़ाइदो हासिल करे सघे थो ऐं हिन लेक्चर के सम्झी सघे थो। जेकॾहिं सिफ़त जे बारे में उनखे ॼाण न हूंदी ऐं सिफ़त जे क़िस्मनि जे बारे में ॼाण न हूंदी त हिन वीडियो मां हू कुझु ख़ासि हासिल न करे सघंदो। सो शुरूआति कयूं था अॼु जे लेक्चर जी। त सिफ़त जा जेके आहिनि उहे 3 दर्जा आहिनि। ठीकु आहे, सिफ़त जा कुल 3 दर्जा आहिनि। उहे दर्जा कहिड़ा कहिड़ा आहिनि? हिकिड़ो सिफ़त ख़ालिस, सिफ़त तफ़सील ऐं सिफ़त मुबालगो। हाणे ॾिसंदासीं त सिफ़त ख़ालिस छा आहे। सिफ़त ख़ालिस अहिड़ो सिफ़त आहे जेको ॿिए कंहिं इस्म सां भेट न करे, मतिलबु हिन में कंहिं बि शइ जी जेका पाण में आहे उहा भेट न थींदी आहे। त अहिड़े सिफ़त खे असीं चवंदासीं सिफ़त ख़ालिस। हाणे इन में मिसाल तौरु अहमद होशियार आहे, अली बहादुर आहे। हाणे इहो थी वियो सिफ़त ख़ालिस, मतिलबु हिन में कंहिं बि शइ जी पाण में भेट न पई थिए। हाणे ॿियो जेको क़िस्म आहे उहो आहे सिफ़त तफ़सील। हाणे सिफ़त तफ़सील जेको आहे उन में इहो आहे त हू ॿिनि इस्मनि जी या ॿिनि शयुनि जी पाण में भेट कराईंदो। मिसाल तौरु अहमद असलम खां बहितर आहे। हाणे तव्हां ॾिठो हूंदो हिन में 2 इस्म आहिनि, अहमद ऐं असलम, उन्हनि ॿिन्ही जी पाण में भेट थिए पई। त अहिड़े क़िस्म जे सिफ़त खे असीं चवंदासीं त हीअ सिफ़त तफ़सील आहे। इन जो ॿियो मिसाल ॾिसी था वठूं त नदीम जो घोड़ो नोमान जे घोड़े खां भलो आहे। हाणे हिन में भलो जेको आहे उहो कंहिंजो घोड़ो आहे? नदीम जे घोड़े खां। नोमान जो जेको घोड़ो आहे उहो भलो आहे। हाणे मतिलबु इते बि ॿिनि घोड़नि जी पाण में जेका आहे भेट कई वई। त अहिड़े क़िस्म जा जेके बि सिफ़त आहिनि असीं चवंदासीं त हीअ सिफ़त तफ़सील आहिनि। हाणे टियों ऐं आख़िरी जेको दर्जो आहे उहो आहे सिफ़त मुबालगो। सिफ़त मुबालगो अहिड़ो सिफ़त जेको हिकु शइ जी ॿियनि वधीक शयुनि सां भेट करे, त उनखे असीं चवंदासीं त हीअ सिफ़त मुबालगो आहे। हाणे मिसाल तौरु हिकिड़ो इस्म आहे, उन इस्म खे ॿियनि वधीक इस्मनि सां भेट कई वञे त अहिड़े खे असीं चवंदासीं त हीअ सिफ़त मुबालगो आहे। हाणे मिसाल तौरु अहमद क्लास जे सभिनी छोकिरनि खां होशियारु आहे। त हाणे हिते अहमद हिकिड़ो आहे पर उनजी भेट घणनि शयुनि सां कई पई वञे, मतिलबु 2 खां वधीक जेके शयूं हुजनि उन्हनि सां जेका भेट कई वञे उनखे असीं चवंदासीं त सिफ़त मुबालगो आहे। नोमान जो घोड़ो ॿियनि घोड़नि खां भलो आहे। हाणे हिते जेको हिकिड़ो घोड़ो आहे उहो ॿियनि घोड़नि खां भलो आहे, मतिलबु 2 खां वधीक जेके घोड़ा आहिनि उन्हनि खां भलो आहे। त अहिड़े क़िस्म खे असीं चवंदा आहियूं त सिफ़त मुबालगो आहे। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे अॼु जी वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई हुजे त लाइक, कमेंट ऐं शेयर लाज़मी कजो उन्हनि दोस्तनि सां जेके दोस्त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी सब्जेक्ट स्पेशलिस्ट जी तयारी कनि पिया ऐं उनखां अलावा SST जनरल कैटेगरी सिंधी में जेके दोस्त तयारी कनि पिया उन्हनि जे लाइ हीअ वीडियो मददगार साबित थींदी। इंशाल्लाह नई वीडियो में वरी नए कंहिं मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदा। सिंध सलामत, साथ सलामत।